उहा बस आहे जेका असांजे पढ़ण वारे दौर में हाई स्कूल जोही खे गिफ्ट थी मिली हुई। इन हवाले सां त हीउ काछे जो इलाइक़ो आहे, हिन खे थोरा परे परे जा इलाइक़ा ऐं ॻोठ माना उतां जा शागिर्द ख़ुशूसन शागिर्दानियूं ॾुखियूं थियनि थियूं पहुचण ताईं, छो त हाई स्कूल हिकिड़ो ई आहे, त उन्हनि खे खणी अचणु, उन्हनि खे पहुचाइण जे लाइ हेड मास्टर साईं अज़ीज़ुल्लाह साहिब कंबर जो हुयो। उन जेकी हिन हेड मास्टर ऐं साईं मोहम्मद उस्मान बाहोटे साहिब जी कोशिश सां ही जेका बस असां जेकी ॿाराड़ी जा जेकी स्कूल जा शागिर्द हूंदा, जीअं कमाल खान खां वठी विदे नूरवा ताईं ही बस वेंदी। सुबुह जे पहिरें पहर में ही बस जेका शागिर्द खणण जे लाइ वेंदी कमाल खान खां पोइ वापसी ते अची करे शागिर्दनि खे स्कूल में छॾे वरी वेंदी नूरवा माना दादुआरे रोड कासिमाबाद ताईं। ऐं साईं मोहम्मद कासिम लिगारी जेको बहितरीनु असांजो अंग्रेज़ी जो उस्तादु हुयो, हर शोबे में हू तमामु आला माना तालीम जो माहिर हो, उन जे ॻोठ ताईं वेंदी। ॿारनि जी परेशानी ॾिसी इहा बस गिफ्ट कई हुई जोई स्कूल खे। उन जे असांजे जेके 84 जी बैच में आई बि असांजे साम्हूं ई असां हिन खे रनिंग कंडीशन में छॾे पास आउट करे वियासीं। हीअ जॾहिं बस आई त अहिड़ी त सुहिणी बस हुई, अहिड़ी त सुठी बस हुई ऐं अहिड़े नए नमूने जी हुई जो असां पढ़ण वारा ॿार या माण्हू हितां जा फिरी फिरी हिन बस खे ॾिसंदा हुआ। छा हिन जो लुक हो, छा हिन जूं सीटूं हुयूं ऐं छा हिन में स्पेस हो वेहण जो, एॾी खुलासी बस हुई। हिन बस जो जेको स्ट्रिंग आहे खाॿे पासे आहे, असां वटि जेकी गाॾियूं आहिनि उहे साॼे पासे। असां वरी बस में जंहिं महिल वेठासीं पाण में ख़ौफ़ पिया कयूं त हीअ ड्राइवर ॿई पाण में आम्हूं साम्हूं पिया अचनि, हिकिड़े ई पासे अचनि पिया, मथां लॻी न पियो ख़ौफ़ पियो थिए। उन टाइम जो जेको कमाल खान जो बहितरीनु ड्राइवर अब्दुल्ला सोलंकी हूंदो, उन जो बि वक़्त में एक्सीडेंट थी पियो। उन खां पोइ बि तयारु थी करे अची हिन बस जी मालिकी कई। बस उस्तादनि जे फ़ैसिले सां विज़िट लाइ बि कई वई त शागिर्दनि खे हिकिड़ो अहिड़ो टूर कराइजे जेको माना उन्हनि खे जेके शयूं हू किताब में पढ़नि था उहे पंहिंजी अखियुनि सां हली मुशाहदत ॾिसनि। पोइ इन हवाले सां मूंखे यादगिरी आहे, पाण इन साॻी बस में मोहन जे दड़े बि वियासीं उस्तादनि सां, रनीकोट बि वियासीं ऐं उते उहे शयूं अखियुनि सां ॾिठियूंसीं त वधीक माना हिकिड़ो ॼण मालूमात में इज़ाफ़ो थियो। जी असां हिन में हिकिड़ो दफ़ो कलरी ते वियासीं। असांजी इहो आहे शायदि 83 जो दौर हो, ॾाढो मज़ो आयो ऐं असां माधूद सस्ता ज़माना, एतिरो ख़र्च बि न आयो, असां ॾाढो इंजॉय बि कयोसीं। वरी पोइ प्रोग्राम हिननि जो थियो हेॾे रनीकोट जो, लेकिन असांजी पास आउट थी वियासीं, पोइ असां उहो दौरो न करे सघियासीं। ऐं हीअ स्कूल हींअर त मुंहिंज जो दड़ो थी वियो आहे, बस बि मुंहिंज जे दड़े जहिड़ी थी वई आहे, पर मालिकी कान्हे का। असांजा जेके पढ़ियल हिते जा जेके बि असांजा उस्ताद आहिनि, केर बि अॻु भरो नथो थिए। जेको अॻु भरो थिए थो त उन जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते बयानबाज़ी अचे थी, उहा हथु पटे भॼी था वञनि।